सिंध में अमन अमान की सूरत हाल अबतर। अवाम की हिफाजत लाइ मुक़र्रर पुलिस एहलकार बग़ैर महफूज। कादरपुर भरसा पुलिस चौकी ते धाड़ेलन जो हमलो, एक एहलकार शहीद। 3 एहलकार अगवा बाद राजूनी कोशिशुनि ज़रिए बाज़ियाब। ठुलई खानपुर वारनि इलाइक़नि मां बि वधीक 4 ॼणा अगवा। कादरपुर भरसा धाड़ेलन पुलिस चौकी ते हमलो करे एहलकार शाह अली सियाल के शहीद करे 3 एहलकारनि मोहम्मद खान कबूल, केसर कल्होड़ो ऐं शहजादो महर के अगवा करे विया हुआ। 3 एहलकार राजूनी कोशिशुनि ज़रिए बाज़ियाब। SSP घोटकी मूजिब पुलिस एहलकार अगवा न पर धाड़ेलन जो पीछो कंदे कचे वियल हुआ, जेके वापस मोटी आया आहिनि। ठुल जे B सेक्शन थाणे जी हद मां धाड़ेलन हथा 2 ॼणा आमिर सरकी ऐं ख़ादिम सरकी अगवा। जेकबाद वासी प्राइमरी उस्ताद सुहेल बिरोही ऐं संदसि पुट एहलकार आमिर बिरोही भी धाड़ेलन हथा अगवा थी विया। धाड़ेलन बिन्ही जी वीडियो जारी कई। जी बिल्कुल, मामा के ॿुधाईंदो हलां त ही शहजादो महर आहे, पुलिस चौकी 5 नंबर जो इंचार्ज, जेको 2 पुलिस एहलकारनि सां गॾोगॾु ही भी जेको आहे अगवा आहे, जंहिंजा इतला मिलिया आहिनि। मामा के वाज़े कंदो हलां त कुझु देरि अॻु जेको आहे आंदर सुमरन थाणे जी हद चौकी ते हमलो थियो, जंहिं दौरान हिकु एहलकार के जेको आहे शहीद कयो वियो, जॾहिं त 2 एहलकारनि जी जेको आहे उहा तस्दीक थी हुई त 2 एहलकारनि खे अगवा कयो वियो ऐं SSP घोटकी बि ॿुधायो त 3 एहलकार जेको आहे उहो मोकल ते हुयो, पर हाणे हुनजी तस्दीक थी आई त 3 जेको एहलकार हिन चौकी जो इंचार्ज आहे शहजादो महर, उहो बि जेको आहे हिन धाड़ेलन वटि यरगमाल बणियल आहे, ॾुआरनि वटि क़ैद बणियल आहे, जंहिंजो 3 एहलकारनि जी जेको आहे अगवा जी तस्दीक थी आहे। हिन वक़्तु बाज़ियाबी जी जेको आहे कोशिशूं कयूं पियूं वञनि। जी घोटकी जे A सेक्शन थाने जे हद में हिकु मुबैना लोहारी जे मुबैना मुक़ाबले में मारण बाद हथियार बंदन जेको पिकेट नंबर 5 आहे आंदर थाने उते हमलो करे नौजवान पुलिस एहलकार शाह अली सियाल के शहीद करे छॾियो ऐं 3 एहलकारनि खे अगवा कयो वियो आहे, जंहिंमें मोहम्मद खान कबूल, केसर कल्लो ऐं शहजादो महर जेको हुन चौकी जो इंचार्ज ॿुधाए पियो वञे। ही 3 एहलकार जेके आहिनि उहे हिन वक़्त ताईं धाड़ेलन जे कब्ज़े में आहिनि ऐं शहीद एहलकार जी निमाज़ जनाज़ा पुलिस हेडक्वार्टर में मातिले में अदा कई वई, जंहिंमें DIG सखर अब्दुल अमीन खोसो, SSP घोटकी ऐं विंग कमांडर रेंजर ऐं ॿियनि नमाज़ जनाज़े में शिरकत कई। ऐं ही जेको वाक़ियो थियो आहे हिन हवाले सां SSP घोटकी जो चवणु आहे त जेको मुबैना लोहारी मारिजी वियो पुलिस मुक़ाबले में, उन जे इतलांत में उन जे साथियुनि हमलो करे पिकेट ते 3 एहलकारनि खे अगवा कयो ऐं 1 एहलकार में शहीद थी वियो। ऐं गुज़िरियल कुझु महीननि दौरान घोटकी ज़िले में पुलिस पिकेटनि ते केतिरा ई हमला थिया आहिनि, जंहिंमें 15 खां वधीक पुलिस एहलकार, जंहिंमें DSP ऐं SHO 7 जा जेके ऑफिसर आहिनि उहे बि शहीद थी विया आहिनि। जी बिल्कुल, तंगवाणी कश्मीर ज़िले शिकारपुर जेके बरपात इलाइक़नि में पुलिस ऐं रेंजर्स तरफ़ां ऑपरेशन जेको आहे हलंदड़ आहे, लेकिन राज अॼु ताईं बि क़ाइमु आहे। अॼु तंगवाणी भरिसां ठुल जे B सेक्शन थाणे जे हद कोट असला तंगवाणी भरिसां पूरे मोहम्मद आमिर सरकी ऐं ख़ादिम सरकी खे असरबंद 2 लीटर जो सरेआम अगवा करे विया। वारसनि पारां तंगवाणी दर्जे नज़र स्टाफ ते धरणो ऐं रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं बाद DSP तंगवाणी वाक़े वारनि जेको धरणे वारनि पहुची वारसनि सां गॾु रोड ते कोटायो। तंगवाणी तालुके में अगवा थियल 5 मुगवी जेके आहिनि उहे बि हिन धाड़ेलन वटि क़ैद आहिनि। जी रोशनी, जेकबाबाद जे फौजी रेलवे फाटक लाड़े जारावासीन पीउ ऐं पुट उहे शिकारपुर ज़िले जे खानपुर तालुके जे फैज़ूलाड़े वटि अगवा थी विया आहिनि। इन सिलसिले में जेकी ॼाण मिली आहे त प्राइमरी उस्ताद आहे जेकबाबाद वासी सोहेल अहमद बिरोही ऐं संदसि पुट अथसि आमिर अली बिरोही, जेको जेल पुलिस जो एहलकार बि आहे। इन्हनि ॿिन्ही खे जेको आहे सो शिकारपुर ज़िले जे खानपुर तालुके वारे इलाइक़े फैज़ूलाड़े वटां हथियारबंद धाड़ेल अगवा करे विया आहिनि। हथियारबंद धाड़ेलन जेको पुलिस एहलकार मुगवी आहे उनजी जेको आहे सो वीडियो वायरल कई आहे सोशल मीडिया ते, जंहिंमें हू ज़ंजीरनि में जकड़ियल नज़र अचे थो ऐं हू दाहे रहियो आहे त मूंखे मुंहिंजे वालिद जेको पीरसन आहे असां ॿिन्ही खे अगवा कयो वियो आहे ऐं असांखे जेको आहे सो मारकुट तशदुद कयो वञे थो भुंगल आहे। हिन जेको आहे सो जेकबाबाद जे चूंडियल नुमाइंदनि एजाज जकरानी, शेर मोहम्मद मुगेरी, मोहम्मद असलम अबड़ो समेत ॿियनि खे अपील कई आहे त असांखे जेको आहे सो धाड़ेलन जे चंबे मां बाज़ियाब कराए असांजी ज़िंदगियूं बचाई वञनि। इन सिलसिले में SSP जेकबाबाद सैयद सलीम अहमद शाह बि तस्दीक कई आहे। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु आंदर सुमरन पुलिस चौकी नंबर 5 जे ॾोहरनि हमले दौरान एहलकार खे शहीद, जॾहिं त 2 एहलकारनि खे अगवा करे खणी विया
इतला मिलिया आहिनि त टिनी एहलकारनि खे राजोनी कोशिश ज़रिए बाज़ियाब करायो वियो आहे, जॾहिं त अगवा सेल में केसर ऐं मोहम्मद खान ऐं चौकी इंचार्ज शाहज़ाद उमर शामिल टिनी एहलकारनि खे ॾोहारनि पारां अगवा